माण्हू जेको नेक अमल कंदो आहे, जेके भी साले अमल करे थो, हर अमल जो अजुर ऐं सवाब अल्लाह ताला उनखे अता फरमाए थो छॾे। वारी जे ज़र्रे जेतिरो तव्हां अमल कयो उहो बि ज़ाया न थींदो, उनजो तव्हांखे अजुर ॾिनो वेंदो। हता कि मस्जिद मां हिकिड़ो कख खणी ॿाहिरि उछलायो न, सम्झो था मस्जिद में सुठो नथो लॻे, कख पियो आहे, उहो कख खणी ॿाहिरि उछलायो, उनजो तव्हांजे लाइ अजुर ऐं सवाब आहे। इहे त अमल आहिनि जेके कयासीं उनजो अजुर मिलंदो। के अमल अहिड़ा आहिनि जिनजो अजुर ऐं सवाब माण्हू जे मरण बैदि बि जारी रहे थो। अहिड़ा अमल जंहिंजो तालुक दुनियावी ज़िंदगी सां आहे, दुनिया जे मामलात सां आहे। मिसाल तौर निमाज़ आहे, रोज़ो, हज, ज़कात, इहे अहिड़ा अमल आहिनि जेके इंसान कया उनजो ओॾी महिल अजुर मिलंदो, बसि उहे अमल ख़तमु थी विया। अहिड़ा अमल आहिनि जेके माण्हू जे मरण खां बाद में बि दुनिया में जारी रहनि था, उनजो अजुर उनखे क़ब्र में मिलंदो रहे थो। जेसी उहे अमाल ज़मीन ते हलंदा रहंदा, माण्हू कंदा रहंदा, उन्हनि मां नफ़ो हासिल थींदो रहंदो, तेसी उनजो अजुर सवाब उनखे क़ब्र में मिलंदो रहंदो। तव्हांजो उन अमल जेकॾहिं क़यामत ताईं जारी रहियो त क़यामत ताईं उनजो क़ब्र में उनखे अजुर ऐं सवाब मिलंदो रहंदो। कहिड़ा अमल आहिनि? साईं फरमाए इंसान इन कचा अमलहू, जॾहिं इंसान मरंदो आहे त उन्हनि जे अमलनि जो सिलसिलो मुनक़ते थी वेंदो आहे, ख़तमु थी वेंदो आहे। इल्ला मिन सलास, पर टे अमल अहिड़ा आहिनि जेके मरण खां पोइ जारी रहंदा आहिनि। हिकिड़ो सदक़तुन जारियतुन, अहिड़ो सदको करे जेको जारी रहण वारो आहे। व इल्मुन युंतफ़उ बिही, अहिड़ो इल्म जारी कयईं जंहिंमां माण्हू नफ़ो हासिल कनि था। अहिड़ो इल्म माण्हुनि खे सेखारे, पढ़ाए, माण्हुनि खे दर्स ॾिनई, माण्हुनि खे क़ुर सेखारियईं, माण्हुनि खे में इल्म जारी कयईं जंहिंमां माण्हू नफ़ो हासिल कंदा। माण्हू जेसीं उन इल्म मां फ़ाइदो हासिल कंदा रहंदा, उनजो अजुर सवाब उनखे क़ब्र में मिलंदो रहंदो। मिसाल तौर इल्म सर्फ ऐं इल्म नहव आहे, हज़रत सैयदना हैदर करार मौला अली शेर ख़ुदा जन में मौजूद आहे। मदरसनि में जेको क़ुर सिखण जे लाइ, हदीस सिखण जे लाइ, साईं मुंहिंजा फ़िक़े सम्झण जे लाइ अरबी ॿोली अचे न, अरबी ॿोली सिखण जे लाइ इल्म आहे इल्म नहव। इल्म नहव जो मौजूद आहे हज़रत सैयदना हैदर करार मौला अली। इब्तिदान कुछ कवायद, कुछ ज़वाबित हज़रत सैयदना मौला अली करमल्लाहु वजहुल करीम उहे सेखारिया, शुरूआत कराई। हाणे इल्म नहव जेसी मदरसनि में नथो पढ़ायो वञे तेसी माण्हू खे क़ुर सम्झ में नथो अचे, तेसी हदीस सम्झ में नथी अचे, अरबी मतन सम्झ में कोन थो अचे न। इल्म नहव सिखबो, नहव माना अरबी ग्रामर, उहो अरबी ग्रामर सैयदना हैदर करार शुरू कराई। हाणे हर मदरसे में नंढो हुजे या वॾो हुजे, इहो इल्म नहव पढ़ायो थो वञे, उन मां माण्हू नफ़ो हासिल कंदा, उन जे ज़रिए माण्हू क़ुर सम्झनि था, उन जे ज़रिए माण्हू हदीस सम्झनि था, उन जे ज़रिए माण्हू इल्म फ़िक़े सम्झनि था। जेके मदरसनि जा इल्म पढ़ाया वञनि था, दीनी फ़िक़ी इल्म, उहे सभु इल्म नहव जे मथां बेस आहिनि। सुभान अल्लाह, जो अजुर सवाब समूरो जो समूह कुल काइनात में जिते भी इल्म नहव पढ़ायो थो वञे, सवाब हैदर करार मौला अली अल्लाह। दुनिया में लखे मदरसा आहिनि, लखनि मदरसनि में इहो इल्म पढ़ायो थो वञे। ॿुधायो केतिरो अजुर ऐं सवाब हैदर करार खे मिलंदो हूंदो। मदीने वारे साईं फरमायो इल्मुन युंतफ़उ बिही, ऐं अहिड़ो इल्म जंहिंमां नफ़ो हासिल कयो वञे उहो इल्म जारी करे। व वलदुन सालिहुन यदउ लहू, या अहिड़ो साले औलाद छॾे वञे जेको उनखे दुआऊं ॾींदो रहे। साईं जन फरमाया अफ़ज़लु सदक़ते अन यतअल्लमल मरउल मुस्लिमु इल्मन सुम्मा युअल्लिमहु अख़ाहुल मुस्लिम। अफ़ज़ल तरीन सदको इहो आहे त मुस्लमान माण्हू खे को इल्म मुस्लमान इंसान को इल्म सिखे, पोइ पंहिंजे ॿिए मुस्लमान भाउ खे सेखारे। अफ़ज़ल तरीन सदको इहो, पाण कुझु सिखियो
को हुनुर आहे, को इल्म आहे। असां वटि अक्सर तौर ते ईअं थींदो आहे जेको असांजी सिंध में ख़ुसूसन मूं ॾिठो आहे, तजुर्बो कयो आहे, जेका शइ माण्हू खे पाण वटि हुनुर हूंदो न, मरी वेंदो ॿिए कंहिंखे कोन सेखारींदो, मरंदे मरी वेंदो पंहिंजो हुनुर ॿियनि खे कोन सेखारींदो। या अहिड़ी शइ जंहिंमां पाण खे नफ़ो पहुचे थो, फ़ाइदो पहुचे थो। हाणे ईअं थिए जो ॿिया मुस्लमान नफ़ो हासिल कनि, ॿियनि खे सेखारिया हीअ शइ, हे स्किल आहे, हे हुनुर आहे, हिन जो ॿिया मुस्लमान नफ़ो वठनि, न यार मुंहिंजी रोज़ी न बंदी आहे, रोज़ी अलाह जे हथ में आहे, तुंहिंजे हथ में आहे। जेको अलाह तोखे रोज़ी ॾिए थो ॿियनि खे बि थींदो। अहिड़ी आदत, बुरी आदत जेका इंसान में आहे न, इहा आदत कढणु घुरिजे। जेका शइ तव्हांखे अचे थी, कोशिशि कयो त ॿियनि खे बि सेखारियो। इन जो माण्हू नफ़ो हासिल कंदा, उहे ॿियनि खे सेखारींदा, उहे टिनि खे सेखारींदा, तव्हां मरी वेंदव, माण्हू मुस्लमान नफ़ो हासिल कंदा रहंदा, उनजो अजुर सवाब अलाह तव्हांखे क़ब्र में पहुचाईंदो। मदीने वारे साईं फरमायो त 7 कम अहिड़ा आहिनि जंहिंजो अजुर बाने जे मौत खां पोइ बि जारी रहे थो। भली घणी उहो पंहिंजी क़ब्र में हुजे, मरी ॻरी वञे पियो न, तंहिं बावजूद उनखे उन्हनि 7 शयुनि जो, अमलनि जो, उन्हनि सदका जारियात जो अजुर सवाब मिलंदो रहंदो। अर्ज़ कयो या रसूल अल्लाह, उहे कहिड़ा अमल आहिनि? साईं फरमायो मन अल्लम इल्मा, जेको माण्हू कंहिं माण्हू खे इल्म सेखारे, पहिरियों कंहिंखे इल्म सेखारे, का शइ सेखारे। ॾिसो इल्म जी केॾी वॾी हैसियत आहे। इहो अहिड़ी शइ आहे जेको जारी रहण वारी आहे। तॾहिं मां बार बार केतिरियुनि हदीसुनि में साईं जन इल्मी ॻाल्हियुनि सेखारण जी ॻाल्हि कई आहे। मन अल्लम इल्मा, को माण्हू कंहिंखे को इल्म सेखारे, का शइ सेखारे, अकरा नहरा, या का नहर खोटाए, नहर माण्हू जे फ़ाइदे जे लाइ, ज़मीन जी ज़राअत जे लाइ, माण्हू पाणी पहुचाइण जे लाइ का नहर खोटाए, ऐं हफ़र बिहरा, या को खूह खोटाई, खूह खोटाई जंहिंमां मिठो पाणी माण्हू पीअनि, या हिन ज़माने में कंहिं चइजे त बोर लॻाए, नलको लॻाए, मिठे पाणी जो बंदोबस्तु करे। हाणे जेसीं उहो नलको बरक़रार रहंदो, उन मां मिठो पाणी हलंदो, तेसीं ताईं उनजो अजुर सवाब अलाह ताला उनखे क़ब्र में पहुचाईंदो। हज़रत सईदना सअद रज़ियल्लाहु ताला अन्हु साईं करीम जी ख़िदमत में आया, या रसूल अल्लाह, मां सफ़र ते वियुसि, पोयां मुंहिंजी अम्मा वफ़ात करे वई आहे। महबूब मूंखे अहिड़ो को ॾस ॾियो जंहिंजे अमल करण सां उनजो अजुर सवाब मुंहिंजी अम्मा खे क़ब्र में पहुचंदो रहे। साईं फरमायो, वञ पंहिंजी माउ जे लाइ खूह खोटा, मदीने में मिठे पाणी जी खोट आहे, खूह खोटा त हुन मां मुस्लमान पाणी कनि। हज़रत सईदना सअद खूह खोटाए, उन ते वॾे अखरनि सां लिखी छॾी, हाज़ल बिर लिउम्मे सअद, हे खूह उम्मे सअद जे लाइ, सअद जी माउ जे लाइ वक़ुफ़ आहे। पोइ साईं हुन मां मुस्लमान पाणी पीअंदा हुया, तव्हांजो 1400 सालनि ताईं उहो खूह खोटियल हुयो। हींअर सऊदी हुकूमत वारनि बंदि करायो, हाणे वरी ॿुधो आहे त वरी खोलाईंदा हुन खूह खे। जेसीं उहो पाणी पीबो, मां मुस्लमान हुन मां पाणी पीअंदा, उन बुझाईंदा रहंदा, हज़रत सअद जी माउ खे हुनजो अजुर सवाब मिलंदो रहंदो। पंहिंजे लाइ खोटायो, पंहिंजे मैयतनि जे लाइ खोटायो, या ॿिए कंहिंजे नाले ते कयो। घणा मुस्लमान आहिनि जेके अमल कंदा आहिनि हुज़ूर सरवर कोन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ, ते असां पंहिंजे नबी जे लाइ था कयूं, हुनजो अजुर तव्हांखे मिलंदो। खूह खोटाए इहो भली ख़ैरात आहे। साईं फरमायो, गरस नखला, या को खजूर जो वण लॻाए। खजूर जो वण साईं हिन करे फरमायो त उन मां फल निकिरंदो आहे, खजूर निकिरंदी आहे, माण्हू खाईंदा आहिनि। मतिलबु इहो आहे त फलदार या सायादार वण लॻाए। वण लॻाए, वण लॻाइण सां तव्हांखे वॾो अजुर ऐं सवाब मिलंदो। गर्मी जी मौसम अचे थी, सख़्त गर्मी आहे, ओॾी महिल को जानवर आहे, को इंसान आहे, को माण्हू आहे, उन सायादार वण में छांव में वेठो, तव्हां को फलदार वण लॻायो, उन मां अंब जो वण आहे, उन मां के अंब पटे खाधो, चकू जो वण आहे, चकू खाधो, तव्हां मरी वेंदो, उहो वण लॻल हूंदो, उन मां मुस्लमान नफ़ो वठंदा रहंदा, अलाह हुनजो अजुर सवाब तव्हांखे क़ब्र में पहुचाईंदो। सुभान अल्लाह। तरक वलदन यस्तगफिरु लहू बाद मौतिही, या पंहिंजो सालिह औलाद छॾे वञे
जेको मरण खां बाद में उन जे लाइ इस्तिग़फ़ार कंदो रहे, बख़्शिश जी दुआ घुरंदो रहे, मुंहिंजा मौला मुंहिंजे अब्बे जी मग़फ़िरत फरमा, मुंहिंजा मौला मुंहिंजे अब्बे खे हे क़ुरान पढ़ियो त मुंहिंजी सवाब पहुचा, ख़ैर ख़ैरात करे, इस्तिग़फ़ार करे, तव्हांजे लाइ दुआ घुरंदो रहे। इहो औलाद तव्हांजो अमल सालिह आहे, इहो औलाद सुठो भलो फरमा बरदार औलाद तव्हांजो अमल सालिह आहे, जंहिंजो अजर सवाब मरण खां पोइ बि अल्लाह तव्हांखे अता फरमाईंदो। वरस मुसहफ़ा या विरासत में को क़ुरान मजीद छॾे वञे, क़ुरान मजीद क़ुरान वठे ऐं विरासत में क़ुरान छॾे, पाण मरी वञे क़ुरान विरासत में छॾे वञे। हाणे जेसीं उनजी तिलावत माण्हू कंदा रहंदा उनजो अजर सवाब अल्लाह तव्हांखे अता फरमाईंदो। अहिड़ी तरह जी ॿी हदीस मुबारक आहे, साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, सुनन इब्न माजा में हदीस आहे, इन मिम्मा यलहकुल मुमिन मिन अमलिही व हसनातिही बाद मौतिही, मोमिन खे उनजे अमल में ऐं उनजी नेकियुनि मां उनजे मौत खां बाद में जिन शयुनि जो सवाब मिलंदो महबूबन करीमन को गिणाया। साईं फरमायो इल्मन अल्लमहु व नशरहु, माण्हू इल्म सिखियो या सेखारी ऐं उनखे पखेड़ी, को इल्म सिखियो पाण सिखियो, हदीस सिखियो, हिकिड़ी हदीस यादि हुयसि, तव्हां हिते मूंखां हदीसूं ॿुधियूं आहिनि, माशाअल्लाह रमज़ान में खोड़ हदीसूं ॿुधियूं अथव। मां हर रमज़ान में मुंहिंजे मुर्शिदनि खे अल्लाह हयाती अता फरमाए, अल्लाह उन्हनि खे सिहत कामिला आजिला अता फरमाए। एक किताब साईं लिखियो आहे, नालो अथसि हीरनि जी खान, अल्लाह हीरनि जी खान ही आहे। मां रमज़ान मुबारक जो महीनो गुज़रियो आहे, पहिरीं रोज़े खां वठी हे अॼु कहिड़ी तारीख़ आहे, 22 तारीख़, 24, अल्लाह अकबर, 24 तारीख़ रात 24 थी न, 25 जी रात, अल्लाह रात 25 थी। मां अल्हम्दुलिल्लाह साईं जन अहिड़ो इल्म जी पखेड़ कई आहे, पहिरीं तारीख़ खां वठी अॼु 24 तारीख़ आहे रमज़ान मुबारक जी, त साॻियो दर्स वरी न ॾिनो अथमि, हर निमाज़ खां बाद में नओं दर्स तव्हांखे ॾींदो आहे, नयूं हदीसूं तव्हांखे ॿुधाईंदो आहे न, सुभान अल्लाह। इहे एतिरियूं हदीसूं कुझु त यादि कयूं अथव न, कुझु त तव्हांजे ज़हन में वेठी हूंदियूं, वञी ॿियनि खे सेखारिजो, ॿियनि खे ॿुधाइजो, जंहिंखे ॿुधाईंदो उहो ॿियनि खे ॿुधाईंदो, उनजो अजर सवाब तव्हांखे मिलंदो, मूंखे मिलंदो, मुंहिंजे मुर्शिदनि खे मिलंदो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। साईं को तव्हां दर्स खां पोइ ॻाल्हि थींदी आहे, अच्छा साईं जी ही ॻाल्हि ॿुधाई वई न, तूं बिल्कुलु, अच्छा सुभान अल्लाह, जज़ाकल्लाह खैरा, जज़ाकल्लाह खैरा। मदीने वाले साईं फरमायो इल्मन अल्लमहु व नशरहु, इल्म पढ़ियो वो ॿियनि खे सेखारी, व नशरहु ऐं उनखे पखेड़ी ऐं ॿियनि ताईं पहुचाई, इहो अमल जारी आहे। व वलदन सालिहन तरकहु, ऐं पंहिंजे पोयां सालिह औलाद छॾे वञे, तरके में अहिड़ो औलाद उनजी अहिड़ी तरबियत कई, पंहिंजो पुटु ॼाओसि उनजी भली तरबियत कई, ईअं न त छुड़ो आप छॾे ॾिनई, बुरी यारी में वियो, बुरी संगत में वियो, बुरी सोबत में वियो, बुरा कम कंदो रहियो, सिगरेट पीअंदो रहे, नशेबाज़ी कंदो रहे, बुरनि यारनि में न, उनजी तरबियत कई, उनखे मस्जिद में पाण सां गॾु वठी अचे पियो, उनखे पाण सां गॾु विहारे क़ुरान जी तिलावत पियो कराए, उनखे चङियूं ॻाल्हियूं पियो सेखारे, उनखे सॼे हथ सां खाइणु सेखारे, उनखे साईं जा क़ुरान पढ़णु सेखारे, उनखे मदरसे में छॾे, उनखे दीन जी ॻाल्हि सेखारे। हाणे पाण मरी वेंदो, अमल त कंदो रहंदो न, वॾो थींदो अमल कंदो रहंदो, उनजो अजर सवाब अल्लाह तव्हांखे क़ब्र में अता फरमाईंदो रहंदो। मुसहफ़न वरसहु, या को क़ुरान मजीद पंहिंजे विरसे में छॾे वञे, ऐं मस्जिदन बनाओ, या त अल्लाह जे नाले ते मस्जिद तामीर कराए, मस्जिद त जारी रहंदी आहे, मस्जिद जी इमारत बीठी रहे, उनमें माण्हू नमाज़ पढ़ंदा रहनि, उहा मस्जिद ठहियल हुजे, माण्हू जेसीं नमाज़ पढ़ंदा रहंदा, उनजो अजर सवाब अल्लाह उनखे क़ब्र में अदा कंदो। हाणे हीअ जाइ वक़ुफ़ कई हुई हज़रत क़ुदवतुल औलिया महबूब इलाही नबीउल्लाह, जंहिं ज़माने में साईं जन हिते हिजरत करे आया हुया, वॾी उमिरि वारा सभई ॼाणनि था, फज़लाबाद शरीफ़ वारा, त काशे कोन हुई, नंढड़ी मस्जिद हुई, ऐं उन ज़माने में हीअ मस्जिद जे लाइ साईं जन ख़र्च करे पैसा भरे मस्जिद जे लाइ ज़मीन वरिती। अॼु ॾिसो 25-30 माण्हू हिन मस्जिद में एतिकाफ़ में वेठा आहिनि, हेतिरा माण्हू 5-6 सिफ़ूर की तरावीह में नमाज़ में थियनि थियूं, ऐं तव्हां हेतिरा ॼणा दर्स ॿुधो था हिन मस्जिद में वेही। हाणे हे जेतिरो बि अमल हिन मस्जिद में थिए थो, हिन जो अजर सवाब हज़रत क़ुदवतुल औलिया महबूब इलाही ॾिसो, इहो आहे अमल जारी, सम्झो था, मरण खां बाद में उनजो अजर ऐं सवाब मिले थो।
ऐं मदीने वारे साईं फरमायो औ बैतन लिब्न सबील बनाओ या को मुसाफिर खानो तामीर कराई। पुराने ज़माने में हूंदो हुयो जो माण्हू ईंदा हुया सफ़र ते उन्हनि जी रहाइश जे लाइ हाणे ज़मानो बदिलिजी वियो आहे पर उन ज़माने में हूंदो मुसाफ़िर ईंदा हुया उन्हनि जी रहाइश जे लाइ का जॻह कोन हूंदी पोइ मुसाफ़िर खाना ठहंदा हुया अचे पोइ मुसाफ़िर रहंदो हुयो राति रही वरी अॻियां रवानो थींदो हुयो मुसाफ़िर खानो ठहिराए इन जो अजुर जारी रहंदो आहे। व नहरन अजराहु का नहर जारी कराई पहिरियां हुई त नहर खोटराई हिन में साईं फरमा अजराहु जारी कराई वहाई हिकिड़ी नहर ठहियल हुई उन जो पाणी बंदि थी वियो कोशिश करे माण्हुनि ताईं पाणी पहुचाइण जे लाइ उन नहर खे वरी दोबारा सफ़ाई कराए सुथराई कराए उनखे वहाई उन में पाणी जारी कराई जीअं माण्हुनि जी आबपाशी थिए ज़राअत थिए इन जो अजुर सवाब अल्लाह उनखे क़ब्र में अता कंदो रहंदो। सदक़तन अख़रजहा मिन मालिही फी सिहतिही व हयाती तवज्जो जो इन माना ॿुधाया साईं फरमायो सदको ॾे पंहिंजी सिहत ऐं हयाती में हिकिड़ो माण्हू सदको ॾींदो मरण वारो हूंदो आहे बीमार थी वञे हाणे यार मुंहिंजे बचण जो मौक़ो महिल कोन्हे को पोइ सदको कंदो अजुर मिलंदो सवाब मिलंदो अल्हम्दुलिल्लाह उहो सदके जारी आहे पर वधीक सवाब वधीक अजुर जिस्म सिहत वारो आहे माल आहे सेहतमंद आहे जवानी आहे उन वक़्तु इहे ख़ैर ख़ैरात जा कम करे जेके पोयां आया बयान थिया पंहिंजी सिहत में जवानी में पंहिंजे माल मंझां ख़र्च करे हिकिड़ो माण्हू आहे कोशिशि करे थो ॿिया माण्हू ॾियनि था वेलफेयर ठाहे ॿिया माण्हू ॾियनि उन जे ज़रिए ख़ैरात करे उन जे ज़रिए कमु करे पाण कोशिशि कई पर पंहिंजे माल मां पंहिंजी सिहत ख़र्च करे पंहिंजो माल ख़र्च करे इहे सदके जा कम करे त इन जो अञा उनखे वधीक अजुर ऐं सवाब अता कयो वेंदो। इहे अमाल आहिनि यल्हक़ुहु मिन बअद मौतिही मुंहिंजे दिलबर नबी फरमायो मरी वेंदो न तॾहिं बि अल्लाह ताला उनजो अजुर सवाब उनखे क़ब्र में पहुचाईंदो। अल्लाह ताला खां दुआ आहे त अल्लाह असांखे अमाल सालिहा करण जी तौफ़ीक़ अता फरमाए असांखे उहे अमल करण जी कोशिश अता फरमाए या उहे कम वठे अल्लाह जंहिंजो अजुर सवाब असांजे मरण खां बाद में बि जारी रहे अल्लाह ताला शाह अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए।